अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मया गज़ाल आबरू यहाँ बिशारत सुमरो नजर जनासी खास खबर। बजुज़ जबकि वज़ीर आला की हैसियत से अपने फ़राइज़ की कमा हक़ हू अंजाम दही के लिए ऐसा करना ज़रूरी हो। अल्लाह ताला मेरी मदद और रहनुमाई फरमाए। आमीन। हमज़ा शहबाज पंजाब जे 21 वॾे वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो। क़ौमी असैम्बली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ हमज़ा शहबाज खे हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी तक़रीब में नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़, वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला ऐं ॿिया पार्टी अॻुवान शरीक थिया। गवर्नर हाउस में हलफ़ बरदारी जी तक़रीब जे मौक़े ते कंहिं बि क़िस्म जे अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज चयो आहे त चैलेंजिस केतिरा ई आहिनि, चाहियूं था त अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। गुज़िरियल हुकूमत सिहत ऐं तालीम समेत केतिरा ई चैलेंजिस छॾिया आहिनि। अमन अमान जी सूरतहाल जो बि मसइलो आहे। ही रुगो नून लीग जी हुकूमत नाहे, हिन में इतिहादी जमायतूं बि शामिल आहिनि, जंहिंजे करे सभिनी खे गॾिजी फ़ैसिलो करणो पवंदो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण शहरनि खे हीट वेव बाबति एहतियात जो मशवरो ॾेई छॾियो। शर्जील इनाम मेमण चवे थो 2 मई ताईं सिंध सूबो हीट वेव जी लपेट में रहंदो। शहरी गैर ज़रूरी तौर घरनि मां ॿाहिरि न निकिरनि। अस्पतालनि में हीट वेव जे मुतासिरनि लाइ ख़ासि वार्ड्स बि मुख़्तस कया विया आहिनि। सिंध सरकार ज़िले इंतज़ामिया खे इंतज़ाम यकीनी बणाइण जी हिदायत कई आहे। मौसमियात खाते मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते पारां इस्लामाबाद, रावलपिंडी, मरी, मुल्तान, खुशाब, डेरा गाज़ी खान, सखर, कोयटा, चागी ऐं सिबी समेत पंजाब ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में गर्मी पद 40 ऐं ॿियनि शहरनि में 49 खां 45 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, बदीन ऐं ठटे में तेज़ हवाउनि सां गॾु तूफ़ान जो इम्कान। घोटकी वेझो मैसूर स्टाफ वटि ट्रालर जे टकर में 2 सॻा भाइर फौतन में अब्दुल हमीद अबड़ो ऐं अब्दुल मजीद शामिल। तालके अस्पताल घोटकी लाश पहुचाया गया। हैदराबाद में हुसड़ी लॻ अकरम वाहमा अणॼातल शख़्स जो लाश हथे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश वाहमा कढाए वरितो। किपरो में नारा केनाल में बुढ़ी फौत थियल 2 बोरियतनि मां मेहर मुनोरो जो लाश 2 ॾींहंनि जी मुसलसिल ॻोल्हा बाद मिली वियो। 2 ॾींहं अॻु नारा केनाल में विझंदे बोरियत लालियो गुजो ऐं मेहर मुनोरो बुढ़ी फौत विया। घोटकी वेझो ॻोठ बागोरो चाचड़ में चाचड़ बिरादरी जी 2 धुरियुनि में फायरिंग में मारजीवल नींगरी आसिया चाचड़ जो लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो। क़ौमी शाहराह जे 2 पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं बीठी वियूं। ऐं वगण वेझो छुरहाणी बेदर्दी सां क़तल कियल टैक्सी ड्राइवर अब्दुल हक चांडियो जे वारसनि पुलिस जी ख़ातिरी खां पोइ हयल धरणो ख़त्म करे छॾियो। SSP कमर शदात कोट बशीर अहमद बुरोई मक़तूल जे क़तल जो नोटिस वरितो। पुलिस खे मक़तूल नौजवान जा क़ातिल गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणण जी हिदायत।